या इलाही करता मुझे कलम के तो कमाल जोर जंहिंजे सां थियनि दुश्मन समूरा पायमाल मोज़द मेहमान खास मुंहिंजा उस्ताद साहिबान हिन गोठ में कई ईंदड़ भवन वासियों शागिर्द साथियों अस्सलाम वालेकुम। अॼु हिन स्टेज ते मुखातिब थींदे फख्र थी रहियो आहे जो अॼु एतिरनि माण्हुनि जे साम्हूं ज़िंदगीअ मां पहिरियों भेरो अचण जो मौक़ो मिलियो आहे। मुझे तकरीर जो मौजू आहे न्याणियुनि जी तैलीम। ज़माना ऐं ज़िंदगियूं मुसलसल बदिलबियूं रहंदियूं ऐं बदिलंदियूं रहंदियूं, पिण जेका मुस्बत मटा ईंदी सो आहे तैलीम। तैलीम इल्म जे करे शऊर जी जोत सां जग जहान वेकी रहियो आहे। असां पिण अञा ऊंदाई जी गार मां निकिरी सिज जी तेज़ तरविननि खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसण जी कोशिश करे रहिया आहियूं, जेके हमेशा खां ऊंदाई जा आदी बणियल आहिनि। उहा ऊंदाई आहे जहालत जी, उहा ऊंदाई आहे करण जी, उहा ऊंदाई आहे ना इंसाफ़ी जी। अहिड़ियूं ठीक कोन आहियूं, असांजे समाज खे घेरियल आहिनि, पर ज़हीर मुसलमान जो इल्म जो नूर पकड़ियो हो उहो हो सर सैयद अहमद खान। हाणे जंहिं ज़माने में असां साह खणी रहिया आहियूं उहो 21वीं सदी जो दौर आहे, जिते तरक़ी पंहिंजे बुलंदी खे छोई रही आहे। एतिरी बुलंदी खे छोड़ जी सग असां में छो न आहे, छाकाणि त पखी हमेशा ॿिनि परनि सां उॾामे थो। असांजो हिकु पर कपियल ऐं वॾियल आहे जंहिंने असांजी न्याण जी तइलीम गाफ़िल आहिनि। असां अहिड़ी समाज जो हिसो आहियूं जंहिंजो अदरंग जो मर्ज़ शिकार आहे, जंहिंजो अदीसो मफ़लूज ऐं मुहताज आहे। त हाणे तव्हां पाण इंसाफ़ कयो, छा असां ॿियनि क़ौमनि सां विक विक मिलाई हली सघूं था? कताई न। एतिरो चई ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि, शाह साईं जे सीटनि जो सहारो वठंदुसि, हिकु पैगाम नियापो सयूं उन्हनि माण्हुनि ते पहुचाईंदुसि जे हिते जहालत जा मरीज़ आहिनि। तर्स तबीबनि जो जॾनि कयो न जात, जो वेझनि जी वात दारवा ते घोर थिया। तालीम ज़िंदाबाद,